अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। इन्नल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़क़्सुसिल क़सस लअल्लहुम यतफ़क्करून। अल्लाह ताला सूरह आराफ जी आयत नंबर 186 में फरमाए तो जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं माण्हुनि खे अॻिली क़ौमें जा नबीअ जा अने जेकी पण हिन धरतीअ मथे क़ौमूं गुज़री उन जा किस्सा सुणायो त थी सघे माण्हू गौर ने फ़िक्र कई। मोहतरम मुसलमान भाइरो, मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जे ताल्लुक़ से अॼु वटा पाण इंशाअल्लाह शुरूआत कयूं था। किताब जेको आहे उन किताब जे अंदरि जेको मेन ॻाल्हियूं आहिनि उहो इंशाअल्लाह पाण शुरू कंदासीं। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह ही हिकिड़ा अज़ीम मुबल्लिग वॾा दीन जा दाई हुआ। तंहिंजे ताल्लुक़ से पाण अॼु ई सुणंदासीं मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जी पैदाइश कॾहिं थी, मौलाना जो नालो कहिड़ो हो अने मौलाना जो ख़ानदान कहिड़ो अने कहिड़ो ख़ानदान हो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जी पैदाइश जनम 1307 हिजरी में थियो। 1307 हिजरी जेकॾहिं पंहिंजी अंग्रेज़ी तारीख़ पर ॼाण वञो त 1385-86 जी गारे में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जी पैदाइश थी वई। 1385-86 ने ही 1905 हले पियो त तक़रीबन 140 वरे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जी पैदाइश के थिया। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह पैदा थिया, तंहिंजी मशहूर तारीख़ इहा रही जे 1307 हिजरी में पैदा थिया। पण हाफ़िज़ मिस्री रहमहुल्लाह पनाह वारी जो जेको आहे उन मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी भेरो घणो वक़्तु गुज़ारियो त उन मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जी ज़िंदगीअ मथां हिकिड़ी डायरी पर लिखायो हो। उन में उन लिखायो हुयो जो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी 1303 हिजरी या 1305 हिजरी यानी 1382-83 ईस्वी इन गारे में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पैदा थिया हुआ। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी लोड़ी गांव में पैदा थिया हुआ। लोड़ियों अॼु जेको रहियो इनके कक्कर चे में अचींदो हो, एतिरे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी के कक्कर वारो मौलाना चवंदा हुआ। त इहो सॼो एरियो कक्कर वारे एरिए से मशहूरु हो। लय वारो लोड़ियों अने कक्कर इन इलाइक़े के कक्कर चवंदा हुआ त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी हिते पैदा थिया हुआ। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जो मुकम्मल जेको नाम नसब है ई मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जो नाम नसब ईअं है अब्दुर्रहीम पुत्र अब्दुल अज़ीज़ पुत्र अब्दुल लतीफ़। ई त्रे जेको आहे त्रोय आलिम हुआ। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जे पीउ जो नालो अब्दुल अज़ीज़ हो अने मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह जे ॾाॾे जो नालो अब्दुल लतीफ़ हो। अब्दुल लतीफ़ अब्दुल्ला जा पुत्र हुआ जंहिंखे जगमाल चई मचींदो, उन जो उर्फ़ जगमाल हो। जगमाल बिन बखरिया, पोइ बखरिया बिन भाड़ू, भाड़ू बिन इस्माइल, इस्माइल बिन देदा अने देदा बिन डेसर। ही सॼो मौलाना जो जेको आहे से पूरी लिखियल है। अने मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह पिंड जे हथ सां ई लिखियो हो अब्दुर्रहीम बिन अब्दुल अज़ीज़, अब्दुल अज़ीज़ बिन अब्दुल लतीफ़, अब्दुल लतीफ़ बिन अब्दुल्ला उर्फ़ जगमाल, जगमाल बिन बखरिया, बखरिया बिन भाड़ू, भाड़ू बिन इस्माइल, इस्माइल बिन देदा, देदा बिन डेसर। एतिरी जेको पूरी है मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी जी पिंड जे हथ से लिखियल है। अने ई मौलाना अबू बकर रहमा आबादी रहमहुल्लाह पिंड जे रजिस्टर में लिखियो हो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमहुल्लाह नौड़े ज़ात जा हुआ। अने मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पोइ उन जा वालिद अब्दुल अज़ीज़ अने इन जा भाउ अब्दुल लतीफ़ अने इन जा ॾाॾा अब्दुल लतीफ़
ई आलिम हुआ। 3 पीढ़ियूं लगातार आलिम हुयूं। मौलाना पिंड पर आलिम हुआ। मौलाना जा जेको भाउ अब्दुल लतीफ़ हुआ ई पण आलिम हुआ। ने मौलाना अब्दुल पच्छमी जा वालिद जेको अब्दुल अज़ीज़ हुआ ई पण आलिम हुआ। अने मौलाना जा ॾाॾा अब्दुल लतीफ़ ई पण आलिम हुआ। यानी 3 लगातार पीढ़ियूं आलिम हुयूं। अने इन पिन जे हिसाब से दीन जी ख़िदमत कयूं। मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह जा जेको वालिद हुआ अब्दुल अज़ीज़ त मौलाना जा ॾाॾा हुआ, पर अब्दुल अज़ीज़ जेको हुआ ई हनफ़ी मज़हब मथे हुआ। हनफ़ी हुआ, अहले हदीस न हुआ। पण जर मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह दावत अने तबलीग जो कमु शुरू कयूं त पोइ मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह जी दीन जी दावत खे इन क़बूल कयो हो अने अहले हदीस थी विया हुआ। मौलाना अब्दुल पच्छमी जा जेको वालिद साहब हुआ इन जो वॾो मक़ाम अने मरतबो हो क़ौम में। माण्हू इन जी ॻाल्हि रखंदा हुआ, इन जी राय जेको आहे से मञंदा हुआ। ई क़ौम जा क़ाज़ी अने जज हुआ। माण्हू इन वटि पंहिंजा फ़ैसिला कराइण अचींदा हुआ। अने ॿिए आलिमे में उन ज़माने में जेको आलिम हुआ, पीर हुआ, उन में पण मौलाना अब्दुल पच्छमी जे वालिद अब्दुल अज़ीज़ जो वॾो मक़ाम ने मरतबो हो। जेकी पण पीर अचींदा हुआ सिंध मां, कच्छ मां, त उहो पीर मणे टिकंदा मौलाना अब्दुल जे वालिद अब्दुल अज़ीज़ वटि हुआ। हिते देगी चढ़ंदियूं वयूं, हिते कुनियूं थींदियूं वयूं, हिते उर्स थींदा हुआ मणे, त उन मज़हब मथे हुआ एतिरे उहे मणे रस्मूं पूरियूं कंदा हुआ। पण दिलि जा नेक हुआ, मुतक़ी हुआ, परहेज़गार हुआ, इबादत गुज़ार हुआ। अने तबियत जा बिल्कुलु सादा हुआ। पिन जे महिनत जी रोज़ी कमाए खाईंदा हुआ। तंहिंखां सवाइ मौलाना अब्दुल जा जेको वालिद साहब हुआ ई आलिमे जा दोस्त हुआ। मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह जंहिं उस्ताद वटि पढ़िया अब्दुल हादी पठान, जेको जामनगर में हिकिड़ो मदरसो हलाईंदा हुआ, उन से मौलाना अब्दुल पच्छमी जे वालिद साहब जा जेको आहे से गहरा ताल्लुक़ हुआ। यानी हिकिड़ी मज़बूत दोस्ती हुई। जहिड़ा पण अहिड़ो को मसइलो जेको मुश्किल मसइलो हुए, जंहिं मसइले में मौलाना अब्दुल पच्छमी जा वालिद साहब जेकॾहिं मुंझी पवंदा हुआ त उहो मसइला जेको आहे लिखी अब्दुल हादी पठान खे हलाईंदा हुआ। अने अब्दुल हादी पठान जेको हुआ उहो उन मसइले जो जवाबु लिखी करे अने मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह जे वालिद साहब अब्दुल अज़ीज़ खे हलाईंदा हुआ। मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह जे वालिद जे बारे में हाफ़िज़ मिस्री मुतवा रहमहुल्लाह लिखायो हो जे मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह जा वालिद जेको हुआ हिकिड़ा वॾा बुज़ुर्ग हुआ। अने मौलवी अब्दुल लतीफ़ जेको मौलाना जा ॾाॾा हुआ, ई दीनी इल्म में इल्म दीन जेको दीन जो इल्म आहे इन में अरबीअ में फ़ारसीअ में हिकिड़ा वॾा आलिम हुआ। मुत्तक़ी हुआ, परहेज़गार हुआ, अल्लाह खां दिलीअ वारा हुआ, नरम दिलि हुआ, सखी इंसान हुआ। अने मौलाना अब्दुल पच्छमी जा जेको वालिद साहब हुआ ई हिकिड़ो यतीम खानो हलाईंदा हुआ। यतीम बच्चा उते पढ़ंदा हुआ, उन्ही खे ई खाराईंदा हुआ। अने इन में कराची जेको शहर आहे सिंध में कराची, उते सौता क़ौम रहंदी हुई। सौता क़ौम जेको आहे उहो मौलाना अब्दुल पच्छमी जे वालिद साहब जी जेको आहे से मदद कंदी हुई, पैसा ॾींदी हुई। अने यतीम खानो मौलाना जा वालिद साहब हलाईंदा हुआ। मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह जा जेको वालिद साहब हुआ अने जेको ॾाॾा अब्दुल लतीफ़ हुआ, ई पण सिंधी, उर्दू, फ़ारसी, अरबी ज़बान जा ज़बरदस्त आलिम हुआ। दिलि जा बिल्कुलु साफ़ हुआ, दिलि ने ज़बान जा बिल्कुलु सचा हुआ अने मिसाल आलिम हुआ। उहे अहिड़ा नेक इंसान हुआ जी जहिड़ा पण क़यामत जो ज़िक्र अचींदो हो अने नेकी जूं ॻाल्हियूं थींदियूं वयूं त उहे रुई पवंदा हुआ। नमाज़ में जरा मशगूल हूंदा हुआ, नमाज़ पढ़ंदा हुआ त दुनिया अने दुनिया जे कमे कारे खां ख़्याल खां बिल्कुलु जेको आहे बेख़बर थी करे नमाज़ पढ़ंदा हुआ। उन्हनि जे बारे में हिकिड़ो वाक़ियो मशहूरु आहे। जे हिकिड़े भेरा नमाज़ पढ़िया पे, मौलाना अब्दुल पच्छमी रहमहुल्लाह जा ॾाॾा नमाज़ पढ़िया पे त हिकिड़ो माण्हू मटियो, सुबुह जी नमाज़ वई
तो वो माण्हू अची करे पण ॿी नमाज़ पढ़ण लॻो, पर रुकू अने सजदा एतिरा वॾा अने दीर्घा हुआ जे उहो माण्हू हिकिड़ी रकात त पढ़ियो, पण जॾहिं मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जा ॾाॾा अब्दुल लतीफ़ जरा सजदे में विया त उहो माण्हू अधु विच में उथी ने भॼी वियो। ते हेॾा वॾा सजदा, हेॾी वॾी नमाज़ इन में कंहिं ॾोह बीहाबो। अने पोइ खावड़े हलियो वियो बाज़ार के, पाछो जरा वरियो त माण्हू खे पुछे जे अब्दुल लतीफ़ जेको हो नमाज़ पढ़ियो पे सजदे में उथियो आहे कि न सजदे में पियो आहे। त एॾी वॾी नमाज़ पढ़ंदा हुआ। मौलाना अब्दुल रहीम जा जेको नंढा भाउ हुआ, हक़ीक़ी सॻा भाउ हुआ अब्दुल लतीफ़, उहो पण अरबी अने फ़ारसी जा वॾा आलिम हुआ। अख़लाक़ जा बहितरीन इंसान हुआ। ज़बान जेको हुई मिठी हुई, मिलनसार अने जेको आहे ख़ुशि दिलि माण्हू हुआ। अने इन जी ज़बान एतिरी मिठी हुई जे गमे अहिड़े सख़्तु माण्हूअ खे पण उहो नरम दिलि बनाए छॾींदा हुआ। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह पंहिंजे जे भाउ जे बारे में चवंदा हुआ जे मुंहिंजो भाउ अब्दुल लतीफ़ जेको आहे ही जरा ॻाल्हि करे थो तर ॻाल्हि इन ढंग से करे थो जो चए थो पुठियां नो हथु फिराए ने कन वटा वारे कन जले थो ने पोइ चए थो ही कन रहियो। बल्कि मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह ईअं पण चवंदा हुआ जे मुंहिंजो भाउ जेको अब्दुल लतीफ़ है ही पुठियां वछाड़ी वटा हथु फिराए अने पोइ नक में जले ने पोइ चवंदो माण्हूअ खे ही न करियो, त माण्हूअ खे ॾुखियो नथो लॻे। पर आउं जेको सिधी सिधी ॻाल्हि कयां थो, आउं डायरेक्ट अॻियां उभी नक में जले चवां थो ही न करियो, त माण्हूअ खे ॾुखियो लॻे थो। यानी मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जी चए जो मतिलबु ई हो जे मौलाना अब्दुल लतीफ़ जेको रही उन खे ॻाल्हि करे जो अहिड़ो ढंग अहिड़ो तरीक़ो आहे जे माण्हू से इन अंदाज़ में ॻाल्हि कई त माण्हू खे ॾुख ई न लॻे। ऐं मौलाना अब्दुल रहीम जेको आहे उहो ॻाल्हि जा खरा हुआ, यानी सिधी सची ॻाल्हि मुंहुं मथे चवंदा हुआ, एतिरी कितक माण्हूअ खे ॾुख ई पण लॻंदी हुई। मौलवी अब्दुल लतीफ़ जेको मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जा भाउ हुआ, इन हिकिड़ी किताब पण लिखियो हो। किताब असल में मिर्ज़ा खुसरो बेग जो कराची जा रहंदड़ हुआ उन जी हुई। अने उन किताब जो जेको आहे से उन किताब खे उन जमा कयूं, बीरी कयूं, अने पोइ 144 पने जी किताब लिखियो हो, जंहिं किताब जो नालो उन रखियो हो मुजर्रबुल इलाज। ये किताब तिब जी किताब हुई जंहिंमें इलाज रसी में आया हुआ बीमारी जा इलाज कीअं थिए। उहा किताब लिखियो हो, तंहिंमें अरबीअ जा फ़ारसी जा अमुक शेर पण हुआ, उहो पण उन किताब जे अंदरि मौजूदु हुआ। अने उहे अशार वग़ैरह पाणखे मिलिया ऐं पाण पण किताब में लिखिया आहिनि। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह जी जेको अहलिया हुई, घर वारी जेको पहली ज़ैनब बीबी, उहा पण नेक ख़ातून हुई, ताजुद गुज़ार हुई, मुत्तक़ी ने परहेज़गार हुई, क़ुरान जी तिलावत में हमेशह मशगूल हूंदी हुई। अने जो क़ुरान पढ़े जी वजह से अखी में जा नूर वेंदो रहियो हो, रोशनी वेंदी रही हुई, नज़र वेंदी रही। डॉक्टर अने वईदे खे ॾेखारियूं त डॉक्टर ने वईदे चयो जे भाई तूं क़ुरान जी तिलावत ऊची करे वञ, न त तुंहिंजी अखी मां नज़र सफ़ा वेंदी रहंदी। त इन अल्लाह जी नेक बानीअ चयो वई जी नज़र वेंदी रहे त भले वेंदी रहे, पर आउं क़ुरान जी तिलावत ऊची की न कंदी आहियां। अहिड़ी नेक औरत हुई। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह जा मामाई भाउ जंहिंजो नालो करीम दाद हो, मियाँ करीम दाद, उहो पण फ़ारसी जा माहिर हुआ, वॾा ख़तीब हुआ, अने शेर शाइरी जा माहिर हुआ। हाजी अहमद मल्ला जा शेर जेको उनखे मड़े यादि हुआ, हू जर शेर पढ़ंदा हुआ त माण्हू मड़े अची करे सुणंदा हुआ। ही मौलाना जा जेको आहे से मासाद भाउ हुआ। मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह जेको आहे इन जो ख़ानदान 3 पीढ़ी वटा लगातार दीन जी ख़िदमत कंदो आयो। अने पोइ छेले बागे मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह पैदा थिया, जंहिं दीन जी ख़िदमत में जेको आहे अहिड़ो कमु कयो जेको नबी वारो कमु आहे, जंहिंजे कारण पाण मड़े अहले हदीस थियासीं, पाण मड़े तौहीद वारा थियासीं। ही मौलाना अब्दुल रहीम पच्छमी रहमहुल्लाह जो नालो, मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जो ख़ानदान नसब जेको आहे आंखे साम्हूं बयानु थियो। मुख़्तसर वधारे लिखियलु आहे, पण मेन ॻाल्हियूं आंखे साम्हूं बयानु कयूं त इंशाअल्लाह ईअं पाण अॻियां पण हिन किताब में जेकी लिखियलु आहे ही मौलाना अब्दुल रहीम पच्छमी जे बारे में सुणंदासीं पिया। अल्लाह ताला पाणखे सुणे जी अने सम्झे जी अने नसीहत हासिल करी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।